केटीबंदर वेझो सामूंडी हादसे के 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, जॾहिं त पाक महरीन ऐदी जे रज़ाकारनि समेत ज़िले इंतज़ामिया ऐं मक़ामी माहिगिरनि जो रेस्क्यू अमल तेज़ी सां जारी आहे। अॼु वधीक हिकु माहिगिर जो लाश हथ कयो वियो आहे, जंहिंजी सुञाणप रफ़ीक बंगाली तौरु कई वई आहे, जेको 100 क्वार्टर कराची जो रवासी आहे। केटीबंदर अस्पताल ते संदसि भाउ इब्राहिम बंगाली पिणु मौजूदु हो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। हथ आयल लाशनि जी तादाद 9 थी वई। वधीक 3 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। कंप्यूटर में महारत हासिल करण जो सुनहरी मौक़ो। सिंध बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन कराची खां एफिलेट तव्हांजे पंहिंजे मयारी तरबियती इदारे इज़ीटेक इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में 1 साला DIT, 6 माही CIT ऐं ऑफिस ऑटोमेशन 3 मंथ कोर्सेस में दाख़िलाऊं जारी आहिनि।